सिंधी मुझे मान आहे, सिंधी मुझी शान आहे। हलो हलो था सिंधु दर्शन जे एपिसोड में। हाँ, आज जे सिंधु दर्शन प्रोग्राम में एक सेकंड लगे तो चिंता ॾियण जो जन्म सिद्ध थी आ रहा है, पर मां भी चिंता वठण ना चिंतन करण वारनि में आया। हलो ॾिसो था राहत ॾेखारींदा इहो सॉन्ग चिंता के पॉकेट में विझी करे। खुश आयो खुशी ने करे आयो छोकी आयो है असांजो चेटी चंड मेलो। हाँ, चेटी चंड मेलो है। जी जी जी, पर तव्हां चेटी चंड मेले में वञी रहिया न करे? जी बिल्कुल। हुनजी प्रैक्टिस पे है? डेफिनेटली हुनमें डांस करो आहे ना। हाँ, ठीक है सुठी ॻाल्हि है। पर कहिड़ी चेटी चंड मेले अरे चेटी चंड हिकु आहे थाने में त ॿियो आहे उल्हासनगर में ऐं टियों आहे जिते आहे लोखंड वाला। तरी त न करे पई झिंगा लाला झिंगा लाला झिंगा लाला। वेझराईअ में थियल चेटी चंड जे मेलनि जो हाणे ॾिसूं था ॿी ख़बर। संजय जी ख़बरूं ख़तम थी वयूं, हाणे ईंदो एडवर्टाइजमेंट, तंहिंखां पोइ सिंधियुनि जो सवाल। सिंधी मुझे मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। साईं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, तव्हां बि ॿुधंदा त तालियूं ई तालियूं वॼाईंदा। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे कि गुज़िरियल हफ़्ते सिंधु दर्शन मल्हाई आहे पंहिंजी 2 वर्षगांठ ऐं गॾे गॾु कराई आहे हिकु रिसर्च जो नतीजो इहो आहे कि सॼी दुनिया में 1000 खां बि मथे आहिनि सिंधी संस्थाऊं ऐं 300 इलाइक़ा, 300 ब्रांचेस ऐं 300 सिंधियत जा शहदाई आहिनि सिंधु दर्शन में। इन ई ख़ुशख़बरी सां गॾु स्वागत आहे तव्हांजो अॼु जे सिंधु दर्शन जे प्रोग्राम में। 10 सालनि खां निकिरी प्रोग्राम जी जवानी, ॾाढी निराली आहे ही कहानी। चवे थी धड़कन रूहानी, दिल दीवानी ऐं रुत मस्तानी। आई रुत मस्तानी, रुत मस्तानी। अभिनेता जी अदाकारी ऐं निर्देशन में बेमिसाल, बंदो ही कमाल, रतन राजपाल। किया कुछ ना होते हैं, अन किया सब होए, कठपुतली हम सारे हैं, डोर नचाता वो ही कबीरा, डोर नचाता वो। संजय खाईंदो हुआ मुझे सगड, बिल होटल जो न भरंदो हुअस, एक अहिड़ी जो। बस रोज नई कहानी। मां थी ॾेखारियांव तव्हांखे हिंद सिंध मां आयल 13 इलाइक़नि मां चेटी चंड जूं ख़बरूं। हुन बेवफा जी यादि में रोज़ जाम खणंदो आहियां, लॻाईंदो आहियां ब्रेड ते ऐं खाई वेंदो आहियां। हर को आशिक पियक्कड़ कान थींदो आहे। न मां किथे चयो पियक्कड़ थींदो आहे, कुझु बुखिया बि त थींदा आहिनि। खाई पी लय कर, झूलेलाल जी जय कर। जय झूलेलाल। सिंधी मुझे मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधु दर्शन जे एपिसोड में या त ॾिसो इहो प्रोग्राम या त पोइ ॾिसो मूंखे ही मूंखे छो नज़र पियो अचे कुझु बदलाव मुंह में। कीअं पियो लॻा अरे छा पियो लॻा। छा ॿुधाए चंदा दीदी, कल रात मुंहिंजे आख़िरी बचल कुंवारो दोस्त बि पणिजी वियो। सुठो। आख़िरी कुंवारो बचसि मां। को छोकिरी भाव ई नथी ॾे। अरे छा थींदो मुंहिंजो, छा थींदो तुंहिंजो? यानी कि तोखे शादी? कॾहिं वॼंदियूं मुंहिंजे नाले जी शहनाइयूं। शहनाई मतलब शादी। हाँ, ॾेखारे शादीअ जा गीत त ख़ुशि थी वेंदे। शादी जा गीत? हाँ, ॾिस शादीअ जा गीत। संजय, हाणे जे ही तो गीत ॾिठा शादीअ जा, भला उनखे छा चइबो आहे? भक्ति गीत। हाँ, भक्ति गीत। ॿियो छा चंदा दीदी, यही त आहिनि उहे देवियूं जिन जी भक्ति मां करे वेठो आहियां।
मां इन्हनि जो ई भक्त आहियां ऐं मुंहिंजे लाइ त इहे ई भक्ति गीत ई आहिनि, भक्ति गीत आहिनि, भक्ति। अरे चल बाके बिहारी जी ॾिसो छटा बाकी झांकी में ॾेखारींदासीं भगवत पुराण जी यथ यात्रा। कुछ वक्त पे सालियूं सदियूं सवे साल गुजरी वेंदासीं पर असीं सिंधी बनाला कॾहिं कान विसारींदासीं। हिकु साईं में साईं झूलेलाल जो नालो ऐं ॿियो राजाउनि में राजा राजा दाहिर सेन जो नालो। पर कृतिका हाणे इहो सवाल तो थिए कि झूलेलाल साईं ईंदा या कान ईंदा? अरे अरे छो न ईंदा, ज़रूर ईंदा झूलेलाल साईं। तू कंटिन्यू कर, मुझे फोन आयो है। हाँ, मुंहिंजो पूरो विश्वास है झूलेलाल साईं में। ही मिर्क बादशाह हेतिरो ज़ुल्म ठाहे वेठो है, झूलेलाल साईं थोड़ी रहण ॾींदा। केर? तुझो विश्वास सच्चो आहे। प्रभु जीवन किथे? किथे? तव्हां हमेशा ही मस्ती कंदा आहियो, हमेशा ही तंग कंदा आहियो मूंखे। हाँ, झूलेलाल